हिते कोई गानो हले न कंहिंखे चवण जी ज़रूरत न पवंदी, सभु गॾु ॻाइण शुरू थी वेंदा। छो जो कूड़ आहे न, असांजे अंदरि बि कूड़ आहे, उहो बि कूड़ आहे, कूड़ कूड़ खे छिकींदो आहे। हाणे हे आहे निज सच, सच कूड़े बंदे खे वणंदो न आहे, त हाणे सच कीअं छिके कूड़ खे? असां पढ़ण ई नथा चाहियूं, असां जपण ई नथा चाहियूं। रासी जो ध्यानु आहे, लेडीज़ जेतिरी बि वेड़ी आहे सभु हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। खबर आहे गुरु गोबिंद सिंह महाराज चयो, हर जस कहते बात चलावे, कहे गोबिंद सिंह वह सिख न भावे। गुरु खे सिख वणंदो ई न आहे, जेको हरी जे जस हलंदे ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। हाणे मर्ज़ी तव्हांजी आहे, गुरु खे वणणो आहे न वणणो आहे तव्हांजे हथ आहे, असांजे हथ आहे। ॾिसूं अलाए छा कयूं था। साथ संगत जी बाक़ी अधु घंटो आहे। काॾे प्रोग्राम ॾाढो ॾुखियो ॾींदा हुआसीं, मतिलबु परे ताईं सोचो ई न हुयो की कंडियारो ताईं 4 घंटा सफ़र करे कॾहिं अचणु थींदो बि सही, पर तव्हां संगत जे प्यार छिकियो आहे, तव्हांजे सदके आहियूं। चलो असांजे करे में गुरु जे लाइ त जपियूं। वाकई गुरु जा वचन सच, आखां जीवां विसरे मर जाऊं, आखण औखा सचा। इहो त चओ रहराज साहिब रोज़ कंदा हो, आखण औखा उहो जपण सिजे ई नथो। साथ संगत जी सिदिक रखणो आहे न, यादि रखिजो औरत खे श्रद्धा रब वधीक ॾिनी आहे। ज्ञान मर्द में वधीक आहे, श्रद्धा औरत में गुरु वधीक ॾिनी आहे, प्यार औरत खे वधीक। जे औरत चाहे न छा जो छा पाए सघे थी। गुरबाणी में एॾी ताक़त आहे। अनजान हुई, अंग्रेज हुई, कैंसर जहिड़ो रोग 7 सालनि जो शरीर खे लॻल, जंहिंजो सिर्फ़ धन धन रामदास गुरजन श्रेया तिने सवारिया ॿुधण सां, गुरु वाह करण सां कटिजी सघे थो। जे असां बि अॼु झोलियूं झले अरदास कयूं, दाता मां बि दुखी आहियां, मुंहिंजे पले बि कोई गुण न आहे, मुंहिंजो सिर्फ़ तन रोगी हुयो दाता, मुंहिंजो मन बि रोगनि सां भरियो पियो आहे, कृपा कर मुंहिंजे तन मन जा रोग बि कट, कृपा कर मुंहिंजा रोग बि कट। अरदास करे त ॾिसूं, कॾहिं झोली झले चई त ॾिसूं, दुखिया दर्दवंद दर आया, बहुत प्यास जवाब न पाया, कहे रविदास शरण प्रभ तेरी, ज्यों जानो त्यों कर गत मेरी। उही मुंहिंजी गत कर दाता जी तोखे वणे। भाई साहब गुरु इकबाल सिंह ॿुधाइनि था, उन्हनि सां साथी गॾु हूंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि। कंहिं फोन कई, औरत हुई, उन्हनि खे चए थी, भाई साहब मां ॾाढी दुखी लॻी पई आहियां, छो जो दुख त संसार में आहे। अॼु जेतिरा हिते सभु वेठा आहियूं, सभिनि खे कोई न कोई दुख आहे। घर जी सतायल, कंहिंखे परेशानी, कंहिंखे धंधे में, कंहिंखे शरीर खे रोग आहे ई आहे। साहिब बि चवनि था, बाली रोगे नाहे भतार, नानक दुखिया सभु संसार। फरीदा मैं जाणिया दुख मुझको, मूंखे लॻंदो आहे मां दुखी आहियां, पर दुख सबाए जग उचे चढ़ के देखिया त घर घर इहा, हर घर में बाहि वरे। औरत चवण लॻी, मां ॾाढी दुखी आहियां भाई साहब, त छो छा थियो आहे? चए मुंहिंजी न्याणी शादी जे लाइक़ थी आहे, हाणे असांजो सॼो परिवार गुरसिख आहे, असां सभु अमृत वेला कंदड़ूं, सभु अमृत वेले उथंदा आहियूं, नाम सिमरन जपींदा आहियूं। 5 साल थिया नी, मुंहिंजी न्याणी जी ज़िद आहे ॿिए धर्म में शादी करण जी। काथे हुनजो मन आहे, चए थी शादी कंदमि त इंसां कंदमि। साथ संगत जी अॼुकल्ह जी वाइब्रेशन जेकी हले थी, उन ते इतिहास आहे। कोशिशि कयूं त असां कुझु सिखी वञूं हितां। उनजी दिलि आहे गुरसिख परिवार उहो न आहे, उनजो मन आहे मुंहिंजी शादी उते थिए। हाणे 5 साल थिया नी, असांजे घर में रोज़ कलेश आहे, रोज़ झगड़ो आहे। कोई हिकु दफ़ो गॾु वेही 4 भातियूं कॾहिं गॾु वेही रोटी न खाईंदा आहियूं, छो जो वरी ॻाल्हि निकिरंदी, वरी झगड़ो थींदो, वरी हर को पंहिंजे कमरनि में हलियो वेंदो, त वेंदा ई न आहियूं। हाणे उहा हिकिड़ी ज़िद ते बीठी आहे, हाणे सम्झ नथो अचे मां कयां छा, मुंहिंजा सभु ज़ोर ख़तम थी विया आहिनि, सॼी ताक़त मुंहिंजी हाराइजी वई आहे, आख़िर कयां त छा कयां? उन्ही चयोसि, तव्हां फोन रखो, मां भाई साहब गुरु इकबाल सिंह सां ॻाल्हाए तव्हांखे ॿुधायां थो। उन्ही फोन कई भाई साहब गुरु इकबाल सिंह ने। चवंदा आहिनि न, महापुरुष विचोला बणिजी वेंदा आहिनि गुरु और सिख जे विच में। भाई साहब विचोला बणिया, चवंदा उन्हनि खे चओ वधीक कुझु न, उनजी माउ खे चओ 2 पाठ सुखमनी साहिब जा रोज़ करे, 2 पाठ सुखमनी साहिब जा करे,
रोज पंहिंजी धीउ खे वठी वञे, जेको बि गुरु घर वेझो अथसि नज़दीक अथसि, हथी सेवा उन्हनि को कराए। हफ़्ते में 2 दफ़ा घर में कणा प्रसाद जी देग बि करे, भोग लॻाए। जीअं जीअं ॿुधायो भाई साहब, उनखे फोन करे ॿुधायो। उहा माई चएसि थी, ओ भाई साहब छा चो? भाई साहब जिंदा 2 दफ़ा सुखमनी साहिब डेली घर में पढ़ो, धी लाइ पढ़जे, कलेश को तंग वेठी आ न, 2 दफ़ा सुखमनी साहिब रोज पढ़, धी खे वठी वञ गुरु घर में, हथनि सां सेवा कराएसि और 2 दफ़ा हफ़्ते में देग ज़रूर लारायो। और हिकिड़ी ॻाल्हि, घर में इन्ही मामले में कोई ज़िक्र न कढो, कोई ज़िक्र न कढो इन ॻाल्हि जो, उनको पुछो भी न, उनखे ॿुधायो भी न, कुछ ख़बर न पयो भी। ठीकु आहे। माई पुछे थी, पोइ भाई साहब घणा ॾींहं करिणो आहे? जीअं असां तव्हां चङो कमु करण लाइ थी वञे न, पोइ हिकिड़ो ॾींहुं बि तमामु वॾो लॻंदो, पोइ 5 माण्हुनि जो पाठ कयां, पोइ त घंटो मुंहिंजो वेंदो। राति जो पोइ हेडफोन विझी करे गाना भरे 4-4 घंटा हले ॿुधण लाइ तयारु। चए थी घणा ॾींहं करिणो आहे? भाई साहब चइनि था 14 हफ़्ता, तूं शुरू त कर, सतगुरु कंदा तुंहिंजो कार्य थी वेंदो। 14 हफ़्ता इन्ही माई शुरू करे छॾियो सिदिक रखी करे। और भाई साहब इहो बि खोले करे चयो, माई कमु थिए तो नथो थिए, इन 2 हफ़्ता पढ़े 4 हफ़्ता पढ़े, तुंहिंजो सिदिक हाराइजी वञे, मुंहिंजो कमु नथो थिए, न सिदिक खे न ॾोलण ॾिजांइ, सिदिक तुंहिंजो क़ाइमु हुजे, पोइ ॾिस गुरु कीअं रखे थो। पाठ शुरू करे छॾिया। शुरू कंदे 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 1 हफ़्तो गुज़रियो, 2 गुज़रिया, 4 गुज़रिया, 6 गुज़रिया। चए पियो भाई साहब जो चवणो, मां बि पंहिंजे कीर्तन जी सेवा में लॻी वियो। अचानक सां जॾहिं मां 3 महीना 3.25 महीना गुज़रिया, उन माई फोन कई बारी, छड़ो रोए पई ज़ोर ज़ोर सां, अम्मा रोई छो थी, छा थियो? भला तुझी धी कोई गलत कदम खयो आहे, काॾे भॼी वई आहे, कुझु थियो आहे, तूं रोई छो थी? चए भाई साहब न, मां तव्हांखे चयो हुयो न, उनजी ज़िद आहे, 5 सालनि खां असांजे घर में कलेश आहे, 5 साल थिया नी कोई गॾु वेही करे ॻाल्हाए नथो हिक ॿिए सां। चए मूंखे ख़बर न आहे जेको 5 सालनि में न थियो। अॼु खां 6 महीनो अॻु मुंहिंजी धी मां वटि कमरे में आई आहे, मूंखे चए थी मम्मी मां हारायो, जाथे तव्हांखे वणे तव्हां मुंहिंजो रिश्तो करे छॾियो। चए मुंहिंजी ख़ुशी जी इंतहा त न हुई, अखियुनि मां पाणी बीहे न पियो, छड़ो रोआं पई, बसि ख़ुशि थियां पई, मने वरितई ॻाल्हि। मुंहिंजो मन रहियो, पोइ बि मां पुछांसि थी, जेको 5 सालनि में न थियो, तूं एॾी ज़िद करे पई, असां 3 भाती घर जा, हिकु पासे तूं हिकु पासे हुई, हाणे तो कहिड़ो छा थी वियो अचानक? चए बसि मूंखे ख़बर न आहे, मूंखे इहो ख़बर आहे, जंहिंजे पोयों मां लॻल हुयमि न, उहो मां सां सचो हुयो ई न। हाणे मां हथ जोड़े चवां थी, जाथे तव्हांखे वणे तव्हां करे छॾियो। चए थी भाई साहब जेको 5 सालनि में मां न करे सघियमि, 5 सालनि में मां सभे बल लॻाए छॾिया, सभे ताक़तां हणी ॾिठियूं, रोई ॾिठो, गिगलाटियूं करे ॾिठो, धी जे पेरनि ते बि पई रहियमि त मुड़ी वञ, आख़िर न मुड़े पई। जेको मां न करे सघियमि, ॾिसो इन सुखमनी साहिब जे 2 पाठनि मुंहिंजो 3 महीननि में कमु करे छॾियो। भाई साहब अॼु मां गुरुद्वारा बंगला साहिब जे ॿाहिरों बीठी आहियां, अॼु मुंहिंजी धी जी मंगणी पक्की थी आहे, अॼु रोको पक्को थियो आहे, अॼु मंगणी थी आहे मुंहिंजी धी जी। पोइ भाई साहब चए थो पोइ घर सुठो आहे, छोकिरो सुठो आहे? हा भाई साहब मल्टीनेशनल कंपनी में जॉब अथसि, ॾाढो सुठो घर आहे। मुंहिंजी धी मने वई, चलो जे सुठो थियो। हाणे 2 पाठ सुखमनी साहिब जा, ॾिसो ताक़त गुरबाणी जी छा आहे। उन्ही भाई साहब जो चवण, कुछ टाइम गुज़रियो, उनजी मां जी तबियत ख़राब थी, तो मां उन वटि पुछण वियमि घर ते, हिते धी जी आई फोन, धी शादी करे वई हुअसि, उहा जंहिंजी ॻाल्हि हुई। उनजी फोन आई, फोन करे चएसि थी मम्मी पोइ भाई साहब घर वेठा आहिनि तव्हां ॾे? चए हा मुंहिंजी ॻाल्हि करायो। चए मां सां ॻाल्हाए थी फोन ते, उहा न्याणी रोए थी उतां। चए छो बेटा रोए छो थी, ख़ुशि न आहे घर में? चएसि थी न भाई साहब ख़ुशी जी ॻाल्हि न पुछो, मां त हथ जोड़े वरी वरी शुक्रिया अदा कंदी आहियां तव्हांजो, मां शुक्रिया अदा कंदी आहियां भाई साहब गुरु इकबाल सिंह जो। इहे 2 पाठ सुखमनी साहिब जा न अचनि मुंहिंजी जीवन में, जे तव्हां इहो पल्लो न ॾियो आहे मूंखे त अॼु मां किथे रुला हूंदव। अॼु मां USA में वेठी आहियां, अॼु मुंहिंजे मुड़ुस जहिड़ो अमीर शायदि हिते कोई हुजे। मां एॾी ख़ुशि आहियां घर में। 2 पाठ सुखमनी साहिब जा ज़िंदगी रुलण वारी हुई।
बिन पाठ सुखमनी साहिब जे अगों अची करे ढाल बणजी पी रही उन न्याणी जी ज़िंदगी